मुस्तईनु बिस्सब्र वस्सलात इन्नल्लाह मअस्साबिरीन। जो को दिल सा सुभान अल्लाह करे उन्हनि जे बच्चन के कुरान जो हाफिज बना जाओ। अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमायो। ओ ईमान वारो रब ईमान दबा। ओ ईमान वारो कदे भी मुसीबत या का आज़माइश जे त तवां मदद वठो सब्र ऐं नमाज खां। मदद वठो सब्र ऐं ॻाल्हायो सब्र ऐं छा वठो मदद वठो सब्र ऐं नमाज खां। इन्नल्लाह